सुप्रीम कोर्ट पारां सुपर टैक्स बाबति समूरनि दरख़्वास्तुनि खे गॾाए ईंदड़ हफ़्ते ॿुधण लाइ मुक़रर करे छॾियूं आहिनि। कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इनका अॻु में सुप्रीम कोर्ट में सुपर टैक्स जो बजट में लागू कयो वियो ऐं 1 खां 4% सुपर टैक्स लागू कयो वियो उन्हनि कंपनियुनि ते जेके कंपनियूं इदारा जेके जिन जी जेका सा उहा कमाई जेका सा वो 15 करोड़ खां वधीक 15 करोड़ खां 30 करोड़नि ताईं इहो टैक्स लॻियल हो, जेके लाहौर हाई कोर्ट मुअतल कयो उबूरी आर्डर तहत। उन लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो बि अची वियो आहे ऐं अॼु उन जी ॿुधणी चीफ जस्टिस जी सरबराही में थी आहे, जंहिंमें अदालत में FBI जे तरफ़ां फैसल सिद्दीकी पेश थियो आहे ऐं फैसल सिद्दीकी जो चवणु आहे त लाहौर हाई कोर्ट जेको सो हक़मी फ़ैसिले में सुपर टैक्स जी जेका अमल दरामद आहे उनखे मुअतल करे छॾियो आहे 60 ॾींहंनि जे लाइ। जॾहिं कंपनी जे तरफ़ां फरोग़ नसीम पेश थियो उन इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त लाहौर हाई कोर्ट जेको सो उबूरी फ़ैसिले जे ख़िलाफ़ FBI दरख़्वास्त ॾिनी हुई, उहा दरख़्वास्त गैर मौसर थी चुकी आहे। उन बैदि चीफ जस्टिस जो चवणु आहे त इहे समूरा केस जेके आहिनि उहे ईंदड़ हफ़्ते मुक़रर कयूं था ऐं FBI जेको सो उहो सुपर टैक्स जे मामले में जेको दरख़्वास्त खणी आई आहे उहो सुठी नियत सां खणी आई आहे। ऐं असांखे ख़बर आहे त जेका कंपनी आहे तेल कंपनी उन ई जेको करोड़नि रुपयनि जो टैक्स अदा कयो आहे, पर ही दरख़्वास्त जेका सा FBI जी जेका अपील आहे उनजी असीं ॿुधणी कंदासीं। पाकिस्तान जेको सो चीफ जस्टिस अहम ऑब्जर्वेशन ॾिनी, पाकिस्तान जेको सो डिफॉल्ट थियणु न पियो वञे, सभिनी खे मुल्क जे मफ़ादनि जे लाइ पाण खे बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं उन करे हुकूमत जेको सो आहे उहो अहम क़दम खणे ऐं जेका स्मगलिंग थिए थी उनखे पिणु उनजी रोकथाम कई वञे। 16 फरवरी ते अदालत इन केस जी ॿुधणी मुक़रर कई आहे। जी इब्राहिम कुंवर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।